मोबाइल जो बुनियादी कम राब्तो करण आहे, पोइ उहो आवाज़ जे ज़रिए हुजे, लिखत में मैसेज ज़रिए या कंहिं ॿिए अंदाज़ सां, पर उसूली तौर ते मोबाइल राब्ते वारे निज़ाम खे सवलो बनाए थी। पहिरीं हथ वारी मोबाइल मार्टिन कूपर नाले अमेरिकन इंजीनियर 3 अप्रैल 1973 में न्यूयॉर्क जी मार्केट में लॉन्च कई हुई। कूपर जो मक़सद हो त माण्हुनि खे हिक ॿिए सां घरनि तोड़े गाॾियुनि में ॻाल्हाइण जी सवलाईअ सां सहूलियत हुजे, जंहिंजे लाइ हुन मोटरोला कंपनीअ सां गॾिजी प्रोजेक्ट आंदो ऐं पहिरीं हथ वारी मोबाइल आम माण्हुनि लाइ मुहैया कई वई, जंहिंजी शुरूआती साइज़ हिक नंढी सिर जेतिरी हुई। उन खां पोइ त मोबाइल फोन जी दुनिया में आहिस्ते आहिस्ते जदीदियत ऐं ब्रांड्स वधण जो सिलसिलो शुरू थी वियो। एतिरे ताईं जो अॼु बटणनि खां सवाइ टच स्क्रीन ऐं एयर व्यू मोबाइल फोन्स बि अची चुकियूं आहिनि। बहरहाल अॼु असांजो इन मोबाइल फोन वारी ईजाद जी तारीख़ ते रोशनी विझण जो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन जी हिक वधीक इनकलाबी ईजाद कैमरा बाबति ॻाल्हि ॿोल करणु आहे। छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे त मोबाइल में कैमरा जी ईजाद थियण खां पोइ इहा आम इंसानी ज़िंदगीअ में केतिरी इनकलाबी साबित थी आहे। कैमरा जो बुनियादी कमु फोटू कढण ऐं नज़र ईंदड़ मंज़रनि खे रिकॉर्ड करणु हूंदो आहे, जेका कुझु वक़्तु अॻु हिकु अलॻि दुनिया हूंदी हुई। मतिलब त माण्हू इंतिहाई ख़ासि मौक़नि खे कैमरा ज़रिए रिकॉर्ड कराईंदा या वरी फोटू ज़रिए यादगार बणाईंदा हुआ, पर मोबाइल में कैमरा जी ईजाद खां पोइ इहा फोटू ऐं रिकॉर्डिंग वारी दुनिया बि नंढी ऐं सवली बणिजी हर कंहिंजे हथ में अची वई आहे। सभ खां पहिरियां त मोबाइल कैमरा खणण में इंतिहाई आसान आहे। इहो ईअं त राब्ते करण लाइ अव्हांखे मोबाइल त उअं ई खणणी पवे थी, पर जेकॾहिं इन में कैमरा न हुजे हा त तव्हांखे कैमरा अलॻि सां खणणी पवे हा। इन खां पोइ कैमरा में फिल्मायल मंज़र तव्हांखे मौक़े ते ई ॾिसण लाइ मुहैया न थींदा हुआ, जेको मसइलो बि मोबाइल कैमरा हल करे छॾियो आहे। अॻ में इंतिहाई ख़ासि मौक़नि ते ई कैमरा जो इस्तेमालु थींदो हो, जॾहिं त हाणे हर लम्हे खे हथ में मौजूद मोबाइल में लॻल कैमरा सां यादगार बणाए सघिजे थो। या कैमरा जी भेट में फोटू कढण ऐं रिकॉर्डिंग करण वारो अमल बि घणो तेज़ करे सघे थी, जंहिंजी मदद सां हर मंज़र ऐं लम्हे खे सवलाईअ सां फिल्माए सघिजे थो। न रुॻो एतिरो, पर इहा इंतिहाई अहम कागज़नि, बयाननि ऐं शख़्सियतुनि जे मौक़िफ़ खे सबूत तौर महफ़ूज़ रखण में इंतिहाई फ़ाइदेमंद साबित आहे। मतलब त न रुॻो ज़ाती मंज़रनि खे यादगार बणाइण, पर इन ईजाद दस्तावेज़ी लिखत जी घुर्ज बि घटाए छॾी आहे, जंहिंजे ज़रिए ज़रूरत पवण ते कंहिंजे बि मौक़िफ़ या ॾेती लेती वारी अमल खे आर्ज़ी तौर या मुस्तक़िल बुनियादनि ते रिकॉर्ड करे महफ़ूज़ बणाए सघिजे थो। मोबाइल में मौजूद इन कैमरा अवाम ऐं सरकार जे विच में बि मुफ़ासिलो ख़त्म करे छॾियो आहे। इन ईजाद खां पोइ हर मोबाइल वारे माण्हू समाजी वर्कर जी हैसियत माणे वरिती आहे। इन कैमरा जी मदद सां ई माण्हू मुख़्तलिफ़ जायुनि ते थींदड़ नाकारी तोड़े हाकारी शयुनि खे फिल्माए वठे थो, जंहिंजे करे कैमरा मोबाइल वारो हर माण्हू सहाफ़िन वारो कमु करणु लॻो आहे। मोबाइल में मौजूद कैमरा जी मदद सां केतिरा ई ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं हादसाती या गैर इरादी ऐं इरादी तौर फिल्माइण खां पोइ केतिरा ई ख़तरनाक वाक़िया अवामी सतह ताईं जी पज़ीराई माणे वठनि था। मोबाइल कैमरा जी मदद सां करप्शन जे मंज़रनि खे बि सवलाईअ सां फिल्माए सघिजे थो, जॾहिं त इहा नंढे खां नंढी ख़ुशी वारे माहौल खे बि यादगार बणाइण जो बहितरीन ज़रियो आहे। मोबाइल कैमरा सफ़रनामा लिखण लाइ बि इंतिहाई काराइती आहे, जंहिंजी मदद सां सियाहती तोड़े ॿियनि मक़सदनि वारे मंज़रनि खे रिकॉर्ड करे याददाश्त बणाए सघिजे थो। न रुॻो एतिरो, पर इंटरनेट जी सहूलियत हुनखे वधीक अहम बणाईंदे मुख़्तलिफ़ मंज़रनि जूं तस्वीरूं, वीडियोज़ ऐं कागज़नि वग़ैरह जा फोटू ऐं रिकॉर्डिंग हिक जाइ खां ॿी जाइ ते मुंतक़िल करण जी सहूलियत बि मुहैया कई आहे। मोबाइल में कैमरा जी मदद सां ई माण्हूअ जो न रुॻो आवाज़, पर हिक ॿिए सां वीडियो कॉल ते ॻाल्हाइण बि मुमकिन बणियो आहे। आहे त नंढड़ी शइ, पर जेकॾहिं हुन ते गौर कजे त इन केतिरियुनि ई वॾियुनि शयुनि जी जाइ वालारी आहे। जेकॾहिं मोबाइल में कैमरा जी ईजाद न थिए हा त इंटरनेट तोड़े सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जी मौजूदगी बि हिन वक़्तु ब्लैक एंड व्हाइट वारो ज़मानो ई बणियल हुजे हा।